घोटकी मां ख़बर ॾींदा हलूं त लुंड ग्रुप जो अहम अॻवान मिरपुर माथेलो जो अॻूणो तालका नाज़िम मीर नज़ीर अहमद खान लुंड कराची जी खांगी अस्पताल में लाॾाणो करे वियो, जंहिं जे मड़ खे एम्बुलेंस ज़रिए संदसि ॻोठ हसन अली खान लुंड आंदो वियो, जिते संदसि जनाज़े नमाज़ अदा कई वई। जनाज़े नमाज़ में लुंड कबीले जो चीफ सरदार फयाज़ अली खान लुंड, एमएनए सरदार ख़ालिद अहमद खान लुंड, पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले घोटकी जो सदर ऐं वाइस चेयरमैन ज़िले काउंसिल घोटकी मीर बाबर अली खान लुंड, मीर इफ्तिकार अहमद खान लुंड, मीर शहबाज अली खान लुंड, मीर नूर मोहम्मद खान लुंड, हसन अली खान लुंड, अॻूणो SSP ॾियाम ज़फरुल्लाह खान धारेजो, सरदार अब्दुल बारी खान पिताफ़ी, मीर हालार खान पिताफ़ी, सरदार हाजी खान महर, नादिर अकमल खान लिगारी, सरदार शहरियार खान शर, सरदार केसर खान बोजदार समेत हज़ारनि माण्हुनि शिरकत कई। जनाज़े नमाज़ अदा करण बाद मरहूम खे संदसि अबाणे कब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो, जॾहिं त ॻोठ हसन अली खान लुंड में वारसनि सां तज़ियत जो सिलसिलो जारी आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।